जी नाज़रीन, ऐं यकीनी तव्हां हिन ट्रैक खे ॾाढो इंजॉय कयो ऐं अकबर शाह असां सां गॾु आहिनि। ऐं अकबर शाह, हिकिड़ो तव्हां खां अहम सवाल त तव्हांजो हिन साइल एंटरप्राइज़ जे जेके तावन सां तव्हांजो इहो जेको एल्बम तव्हां तयारु कयो आहे, इन जो हिकिड़ो जेको गीत आहे जेको तव्हांजी यानी इन रिलीज़िंग खां अॻु में ई पूरी शहर जे ॻोठनि में मशहूरु थी वियो आहे ऐं जेको तव्हां यकीनी डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे हवाले सां जेको लिखियो वियो आहे, त इहो भला इनजी कीअं सिलेक्शन तव्हां कई, तव्हां कीअं माना महसूसु कयो त इहो जेको ट्रैक आहे इहो तव्हांजो हिन एल्बम जो हिसो हुजे? सर, हिकु बहादुर शख़्स जो नओं गीत हुयो ऐं मूंखे उमेद हुई त उहा शइ ॻायां ऐं हुन ॻाइण सां ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं सभिनि दोस्तनि जी दिलि ख़ुशि थी, असांजे बदीन जे सभिनि माण्हुनि जी दिलि ख़ुशि थी आहे। तंहिंजे करे मूं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिब जो गीत ॻायो। तमामु बहितरीनु। भला इनजी इन जेको गीत आहे इन जो शाइर केरु आहे ऐं इनजी धुन खे कंपोज़ कई आहे? हिन जी धुन त जेका असां हिकु पॉपुलर धुन आहे हुन ते लिखियलु आहे, जब्बार खटी साहिब जो गीत लिखियलु आहे। नई टे जो सुठो शाइर आहे, हुन ॾाढो सुठो गीत लिखियो ऐं मूं हुनखे ॻायो। यकीनी नाज़रीन, जब्बार खटी जी इन शाइरी में ऐं अकबर शाह जी इन आवाज़ में ऐं उहो गीत ऐं उहा शख़्सियत जॾहिं बि ॻाल्हायो त रूपा माड़ी खां वठी इस्लामाबाद ताईं उनजी आवाज़ जी गूंज थई ऐं उनजी सदाकत, उनजी सचाई, उनजे लफ़्ज़नि जी जेको तासीर हो, उनजी बहादुरी ऐं सॼी दुनिया जे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं हर नंढे वॾे खे उहा मिसाल बणिजी वई ऐं उनजे लाइ जेके बि लफ़्ज़ लिखिजनि तमामु घटि आहिनि। पर आउं सिर्फ़ु इहे लफ़्ज़ चवंदुसि त जेको जीअ जीआरे सो जीअंदो रहंदो, जेको जीअ जीआरे सो जीअंदो रहंदो, जेको क़ौम संवारे सो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जेको क़ौम संवारे सो जीअंदो रहंदो। त अचो त नाज़रीन, ॿुधूं था अकबर शाह जे आवाज़ में डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ते लिखियलु हीउ गीत, गॾिजी इंजॉय कयूं।
जबर खटी चे जुल्म जले ललकार आई गरीबन आई मिस्कीनन जो तू यार आई जबर खटी चे जुल्म जले ललकार आई गरीबन आई मिस्कीनन जो तू यार आई हर के जो रखंदो आही राज तू सिंध वई सिंधिन जो आही नाज तू छो न तू जामा नारायणा जुल्फकार मिर्जा तोता घोरतियां हक सच जो आही आवाज तू सिंध वई सिंधिन जो आही नाज तू छो न तू जामा